जदीद सिंधी शायरी के जीआरींदड़ शेख हयात ते ॻाल्हाइण लाइ मौक़ो मिलियो आहे। उन लाइ पंहिंजे दोस्तनि ऐं उस्तादनि ॻोठो आहे। छो त मुंहिंजो तालुक़ थर सां आहे ऐं अयाज़ थर खे फितरत जो घर कोठियो आहे। अयाज़ थर जे हवाले सां जेका तकलीफ़ सर्दी आहे उहा नसर में हुजे या शाइरीअ में, उन में ॿोलीअ जे हुस्न सां गॾु तकलीफ़ जी बुलंदी, एहसासनि जी नज़ाकत ऐं लफ़्ज़नि जो मन मोहींदड़ जड़ाव मौजूदु आहे। गोरियतूं गोछार में अञा बहिड़े गोरियतूं गोछार में अञा बहिड़े आहे रात अञा कारी थर ते केतिरी। दोस्तो, शायरी हिकु अहिड़ो असरार आहे जंहिं ज़रिए सदियुनि खां सॼी दुनिया जे हज़ारे लख शाइरनि पंहिंजे महबूब जे हुस्न ऐं इश्क जे हिक ई मौज़ूअ ते दुनिया जे केतिरनि ई ॿोलियुनि में नित नए अंदाज़ नवां ख़्याल पे सरजाइनि। शाइरीअ जे उन सफ़र में क़दीम मिस्र जी सेफ़ुअ खां वठी संस्कृत जे कवि कालिदास ऐं सिंधी शाइरीअ जे हसन दर्स ताईं केतिरा ला चाढ़ा ऐं मरहला ॾिठा आहिनि। सिंध जे शाइरीअ जी उन माला में शेख अयाज़ हिकु अहम मोतीअ मिसल आहे ऐं कंहिं वॾे नक़ाद चयो हो त जदीद सिंधी शाइरीअ खे जेकॾहिं नाज़ुक वारी ख़ुशबू आहे, गुलाबनि जहिड़ो हुगाव आहे, ॿोराड़ीअ वारो सवादु आहे, त उन में वॾो किरदारु शेख अयाज़ जो आहे। अञा गुलनि शबनमी पियालियूं भरे पियूं था, अञा जियूं था, अञा जवानी वई न आहे, अञा त मई में खुमार आहे, अञा मोहब्बत मुई न आहे, सॻो बि आहे सुई बि आहे, अञा त यारी कशीदाकारी नई उणस में प्यारो आहे। हिंद सिंध जे वॾे लेखक मोहन कल्पना लिखियो आहे त अयाज़ जी शाइरीअ में सिंध जो दर्द समायल आहे। सिंधी अवाम हिन जी शाइरीअ मंझि आहे। साॻी वक़्तु ज़िंदगीअ में जेका ख़ूबसूरती आहे, जेका फितरत आहे, जेका सूंहं भरियल आहे, उहा बि हिन जी शाइरीअ में आहे। सिंध जा ॻोठ हिन में आहिनि, सिंध जे शहरनि जो तेज़ाब हिन में आहे, सिंध जे ॻोठनि जी मिटीअ जो उगाव हिन में आहे ऐं पल पल जेके पुरख बि था जकनि था उहे बि हिन जी शाइरीअ में आहे। सिंध जूं चेट ऐं चांदोकियूं बि हिन में। अयाज़ जहिड़ो शाइर सदन में पैदा थींदो आहे। अयाज़ जी रुमानवी तोड़े नज़रियाती शाइरीअ खे पंहिंजो स्वभाव आहे। अयाज़ पंहिंजी शाइरीअ ज़रिए पंहिंजी ॿोली, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजनि रवायतनि ऐं धरतीअ सां मोहबत जे अहसासनि खे सगारे नमूने पेश कयो आहे। इहा सिंध काबो बा काशीअ बा चवे छा बि को शेख या ब्राह्मण, इन लाइ बनवास भोॻियूं पिया ईअं सां असांजो अनोखो वचन। अयाज़ पंहिंजी शाइरीअ में जमालियाती हुस्नाकीअ खे अमालियाई चोटियुनि जे ऊची उॾार सां पेश कयो आहे। शाइरीअ में मंज़र निगारी ऐं सुंदरता ते इंदलठ जा रंग रक्स ऐं रवां दवां ही हुरखुर रीअं बसेरनि जी थी वेंदी साख सवेरनि जी, आ रात लड़ी हू अचणो आ तो छोड़ न पायल पेरनि जी, मूं मुर्की पंहिंजो पांद ॾिठो तो त आई गाड़नि ॿेरनि जी। दोस्तो, अयाज़ थर जी अलाजणे कहिड़ी शइ खां मुतासिर थी इहो चयो त जेकॾहिं ॿियो जनम वरितो त संदसि उहो जनम थर में हूंदो। हिन थर जे हवाले सां संदसि मशहूरु गीत जित लुक लॻे जित अक तपनि सो देस मुसाफ़िर मुंहिंजोड़े सर्जियो आहे, जंहिंमें अक जहिड़े कड़े ॿूटे खे जेको अक्सर अकेलो हूंदो आहे तंहिंखे ख़ूबसूरत ऐं नाज़ुक करे पेश कयो आहे। अकनि में ख़ूबसूरत फलनि खे बि पंहिंजी शाइराणी तशबीहनि जी ख़ुशबू ॾिनी अथसि। अकनि नीरा या मथां मींहं वसनि, सारो ॾींहं गसनि, कारूं झरते ककड़ियूं। दोस्तो, जेसि ताईं हिन धरतीअ ते इल्मु, अदब ऐं शऊर जा पाछा चहल कदमी कंदा रहंदा, तेसि ताईं पक सां अयाज़ जी शाइरी धरतीअ ते झरकंदी रहंदी। को बि सिंधी शाइर संदसि असर क़बूल करण खां सवाइ रही न सघंदो।